ॻोठ रईस अता मोहम्मद नौदाणी का मोहम्मद आसिफ ऐं हफ़ीज़ुल्ला नौदाणीअ जो सुहिणो इंतख़ाब आहे नई टीह जे ख़ूबसूरत शाइर शाहिद नौदाणीअ जो ग़ज़ल। असीं तुंहिंजा पिरीं प्यारा झले गस जाम बीठासीं मगर तुंहिंजो अचणु न थियो सुबुह खां शाम बीठासीं। अंदरि तड़पियो घणो मुंहिंजो पिरीं तोखे पसण जे लाइ मिली न तूं सघे मूंसां असीं नाकाम बीठासीं। असीं तुंहिंजा पिरीं प्यारा झले गस जाम बीठासीं मगर तुंहिंजो अचणु न थियो सुबुह खां शाम बीठासीं। पिरीं तुंहिंजे इंतज़ारी में हुआसीं राह ते बीठल न कंहिंजो ख़ौफ़ ख़तरो हो असीं सरेआम बीठासीं। असीं तुंहिंजा पिरीं प्यारा झले गस जाम बीठासीं मगर तुंहिंजो अचणु न थियो सुबुह खां शाम बीठासीं। निहारियां जे नौदाणी त वया शाहिद पे माग ॾे माण्हू अचे थो हाण बसि सुहिणो हणी या हाम बीठासीं। असीं तुंहिंजा पिरीं प्यारा झले गस जाम बीठासीं मगर तुंहिंजो अचणु न थियो सुबुह खां शाम बीठासीं।